अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि दोस्तों। जीअं त असां तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। जीअं दोस्तों, जीअं त जेको सारंगखेड़ा वारो वाक़ियो थियो आहे थरी मीरवाज शहर में, उन मौज़ू ते अॼु असां गुफ़्तगू कंदासीं। हिकु वीडियो असां पहिरियों बि कुझु वीडियो ठाहिया आहिनि, अॼु बि असां वीडियो उन जी मौज़ू ते ठाहे रहिया आहियूं। मुश्ताक सरकी जेको सिंध जो बहितरीनु माण्हू आहे ऐं टीवी एंकर बि आहे, तमामु अलाह साईं हुनखे इज़त बख़्शी आहे, रब साईं हुनखे इज़त ॾींदो। जीअं दोस्तों, जीअं त मुश्ताक सरकी सारंगखेड़ा जी खिलाफ़त कई ऐं हुनजे ख़िलाफ़ वीडियो ठाहियो हुनजी गिरफ़्तारी जे लाइ। तंहिं ते हिकु लेडीस जेको खदड़े नमूने चंहिं अची सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल कई ऐं हुनजो इहो ई चवणु हुयो त सारंगखेड़ा बेगुनाह आहे, उहो बेकसूर आहे। ऐं हुन लेडीस सभिनी सिंध वासियुनि खे, सभिनी सिंध जे नौजवाननि खे ग़लति अल्फाज़नि सां हुन बेइज़ती कई आहे सभिनीनि जी, ऐं तमामु तौहीन कई आहे हर सिंध वारनि जी। सो दोस्तों, उहा औरत पाण जेका उहा औरत न आहे, उहा हिकु खदड़ी टाइप आहे ऐं हुनखे असां औरत क़बूल नथा कयूं, हुनखे औरत असां न मञींदासीं। हुननि तमामु ग़लति अल्फाज़ में पंहिंजे सभिनी सिंधी भाइरनि खे ग़लति गुफ़्तगू करे हुन ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, तमामु बेहुरमती कई आहे हुननि असांजे सिंधियुनि जे ख़िलाफ़ु। दोस्तों, हुनजी हीअ जेका वीडियो तव्हांजी स्क्रीन ते प्ले थी वई आहे, इहा हले थी वई, हीअ पाण ॾिसो था कहिड़े किरदार कहिड़े कैरेक्टर जी छोकिरी आहे ऐं कहिड़े कैरेक्टर सां हिन तालुक़ु आहे जो हीअ हाणे गैरत ॾेखारे थी ऐं हिननि सभिनी सिंध वासियुनि जे ख़िलाफ़ु ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। ऐं हिन खां बावजूदि बि हिन हिकु वीडियो ठाही जंहिंमें हिन जो चवणु हुयो त मां सिंध जी न्याणी आहियां ऐं मूं ते ग़लति अल्फाज़ इस्तेमालु कया था वञनि। ग़लति अल्फाज़ इस्तेमालु बिल्कुलु कया वेंदा ऐं उहे इस्तेमालु थियल जेके बि अल्फाज़ आहिनि उहे दुरुस्त हूंदा, को बि उन में शक न आहे, छो त जंहिंजो जहिड़ो किरदारु हुजे उनखे ओड़ा ई अल्फाज़ मिलणु घुरिजनि। इहे हिन जो हक़ु आहे ऐं इहा ई हिन खे अल्फाज़ ईअं ई पिया मिलंदा जेसीं ताईं हीअ पाण जेल जो मुंहुं कोन ॾिसंदी। दोस्तों, तव्हांजो असांजो ताउन मुश्ताक सरकी साहिब सां गॾु आहे। असां हर वक़्तु मुश्ताक सरकी साहिब सां कठे आहियूं, हर क़दम में हर ॻाल्हि में असां हुन सां गॾु हूंदासीं। असांजो दुआऊं आहिनि मुश्ताक सरकी साहिब खे त अलाह साईं हुनखे हिमत ॾींदो ऐं हिन केस खे हू जल्द खां जल्द पंहिंजी उन लेवल ते आणींदो जंहिंजो हक़दारु सारंगखेड़ा ऐं हीअ लेडीस आहे। दोस्तों, मुश्ताक सरकी जी खिलाफ़त करण वारा जेके बि हुनजा दुश्मन आहिनि, असां हुननि सभिनीनि सां मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहियूं ऐं असां हिन शख़्स खे फाही ते लाज़मी लटकाईंदासीं। सारंगखेड़ा तमामु हिकु जाइल इंसानु आहे, हुन बेग़ैरती कई आहे ऐं तमामु बदसलूकी कई अथई हिकु नंढड़े मासूम सां। असां हिन जी सज़ा हिन खे लाज़मी ॾियाराए कानून जे हवाले कंदासीं। जीअं दोस्तों, सारंगखेड़ा जेको तमामु गंदो इंसानु आहे ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर पइजी वई हूंदी, सोशल मीडिया ते हर यूट्यूब चैनल ते, व्हाट्सअप ते, हर जॻह ते हिन जी वीडियो हली रही आहे। मुश्ताक सरकी जी खिलाफ़त करण वारनि ते असां लानत विझूं था। दोस्तों, अॼु जी वीडियो एतिरी, नेक्स्ट वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, दुआ में यादि।